तैयारी है मुझे ताल्लुक़ सहाफ़त सां आहे ऐं हिन वक़्तु मां रोज़नामा इबरत में स्टाफ रिपोर्टर के तौर पर हैदराबाद में कम करे रहियो आहियां। चाइल्ड प्रोटेक्शन के हवाले से इहो चवंदुसि तो चाइल्ड प्रोटेक्शन मुआशरे जो तमाम अहम मसलो है। ॾींहों ॾींहुं इन सिलसिले में सूरत हाल तब्दील थींदी नज़र अचे रही है ऐं इन लाइ वधिक क़दम खणण की ज़रूरत है। चाइल्ड प्रोटेक्शन की शुरुआत चाइल्ड प्रोटेक्शन जो मतलब छा है? चाइल्ड प्रोटेक्शन जो मतलब यकीनी तौर पर है तो पाँच ॿार के महफूज़ करण, ॿार के महफूज़ करण, ॿार की हिफ़ाज़त उनके पंहिंजे घर का शुरू थे थी, पंहिंजे घर का शुरू थी करे घर ताईं घिटी ते पहुचे थी ऐं घिटी खां निकिरी करे मुआशरे में पहुचे थी। जॾहिं असीं पंहिंजे ॿार की हिफ़ाज़त जा उसूल पंहिंजे घर का तय करण शुरू कियासीं तो असांजो ॿार मुआशरे में भी महफूज़ रही सके थो। जेकर असांजे घर में पंहिंजे ॿार जा हिफ़ाज़त जा उसूल पूरा न थिया तो यकीनी तौर पर उनके ॿार की परवरिश या उनके ॿार जो तरीक़ेकार, उनजो हलण चलण घुमण फिरण वो मुआशरे में जेतिरे बेरा रवि है उनजो शिकार थी वेंदो। तो ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे तो ॿार के पंहिंजे घर खां उहे उसूल सेखारिया वञनि, उन उसूलनि के तहत उनकी परवरिश कई वञे जंहिं उसूलनि के तहत मुआशरे में हू बेहतर इंसान साबित थी सके। दुनिया में कंहिं भी ॿार के छुहण गैर कानूनी है, उनके मिठी ॾियण गैर कानूनी है, उनसां कंहिं भी किस्म जो वास्तो रखण गैर कानूनी है। लेकिन असांजे इन मुआशरे में ख़ुसूसी तौर पर पाकिस्तान या सिंध के मुआशरे में सूरत हाल इहा है तो असीं पंहिंजे त ख़ैर पंहिंजे दोस्त के ॿार सां भी उनखां वधीक मोहब्बत करण की कोशिश कंदा आहियूं, जेकी ग़लत ॻाल्हि है मुझे नज़र में। वह यकीनी गलत इन हवाले से है जेकॾहिं धारियो माण्हू मुझे ॿार सां कंहिं भी किस्म की मोहब्बत या उनसियत कायम करने की कोशिश कंदो तो मुझो ॿार भी यकीनी तौर पर एक ॿार है वो कंहिं भी ॿिए माण्हू खां अलिफ बे ते से खां इहा ही उम्मीद कंदो तो वो भी मूंसां अहिड़े नमूने सां हले। अॼु मूंसां हिकिड़े दोस्त के ॿार हिकिड़े दोस्त मुझे ॿार सां मोहब्बत भरो शफ़क़त भरो रवैयो अख्तियार कयो ऐं कुछ हद खां अॻिते वधी करे उनके मिठी ॾिनी या उनके ख़र्ची ॾिनी या का शइ ॾिनी, उनके डोनेट गिफ्ट कई तो यकीनी तौर पर मुझो ॿार वरी मुझे कंहिं ॿिए दोस्त खां भी अहिड़ी उम्मीद कंदो। जेकर अहिड़ी उम्मीद उन रखी तो समझो तो इन ॿार जी सूरत हाल ख़राब थियण शुरू थी वई, इन ॿार जी चाल चलत ख़राब थियण खां शुरू थी वई। तो बेहतर इन ॻाल्हि में ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे तो ॿार के वध में वध पंहिंजी हैसियत में रहण ॾिनो वञे ऐं उनखे उन स्टेज ते रहण ॾिनो वञे जंहिं स्टेज जो उहो हक़दार आहे। उनखां वधीक उन तरफ़ माइल थियण उनके या पाण ॾांहुं माइल थियण इहो गैर अख़लाक़ी गैर कानूनी अमल है ऐं इन सां मुआशरो ख़राब थिए थो। पहिरों तव्हांजो घर जो ॿार सुधरे, घर में ॿार खे सुधारण जी कोशिशि कयो, उनखां पोइ तव्हां मुआशरे में ऐं उहो पोइ वरी स्कूल थो पहुचे। जॾहिं स्कूल पहुचंदो, जॾहिं घर में उनखे बेहतर तरबियत हूंदी, सुठी तरबियत हूंदी तो वो स्कूल में भी सुठे नमूने सां वेंदो। स्कूल में जेकॾहिं उनखे का भी शइ ॾींदो, को पैसा ॾींदो, को ख़र्ची ॾींदो तो न वठंदो। प्राइमरी स्कूल में भी उनखे न वठंदो। जॾहिं प्राइमरी स्कूल में उन न वरितो यकीनी तौर ते उहो ॿार हाई स्कूल में भी कंहिंखां ख़र्ची न वठंदो, का शइ न वठंदो, का गिफ्ट न वठंदो, चवंदो न उहो कोन वठंदुसि। जेतिरे ते हुनजा वालिदैन न ॾींदा या उनजो सरपरस्त इजाज़त न ॾींदो ओतिरे ते हू उहा शइ न वठंदो, छो जो उनजी घर वारी तरबियत हूंदी। जेकॾहिं घर वारी तरबियत उनजी ख़राबु आहे त घर वारी तरबियत ॿिए नमूने जी आहे त पोइ उहो ॿार प्राइमरी स्कूल या हाई स्कूल या कॉलेज में भी कॉलेज में यकीनी तौर ते उहो हिकु सन बलूगत ते पहुची थो वञे, उहो बालिग़ थो थी वञे, 18 सालनि जो थी थो वञे ऐं उन पोज़ीशन में हू हर शइ खां पंहिंजे नफ़े नुक़सान का वाक़िफ़ तो थे। पर हाई स्कूल ऐं हाई स्कूल का घट जो प्राइमरी स्कूल वारो दर्जो है इहो तमाम अहम है। 3 दर्जा, एक घर आ, ॿियो प्राइमरी स्कूल आहे, टियों हाई स्कूल आहे। इन 3 दर्जन में जेकॾहिं असां ॿार जी सुठी तरबियत कईसीं तो यकीनी तौर ते हिरासमेंट के वाक़िअनि खां बची सके थो। जेकॾहिं उनखे इहा भी तरबियत हूंदी तो हिरासमेंट चइबो छा कया, कीअं थींदी आहे, जेकॾहिं हिरासमेंट करे तो उन महिल उनखे छा करिणो आहे, जेकॾहिं इहा भी उनखे तरबियत हूंदी तो यकीनी तौर ते हू उनसां जेकॾहिं कंहिं छेड़छाड़ कई तो पंहिंजे वालिदैन खे पंहिंजे सरपरस्त खे इतला करे सघे थो। तो बेहतर ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त पंहिंजे ॿार जी घर खां तरबियत सुठी करणु शुरू कयो त जीअं उहो तव्हांजो ॿार अॻिते हली करे महफ़ूज़ रही सघे।